अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियों शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। डॉक्टरनि समूरे मुल्क में सख़्त लॉकडाउन जो मुतालबो करे छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस में चयो त जेकॾहिं कोरोना वधियो त अस्पतालुनि में मरीज़नि रखण लाइ बिस्तर मौजूद न हूंदा ऐं असांखे उहो मालूम न आहे त हिक महीने अंदरि बुख सबबु घणा मुआ, पर उहो ज़रूरु मालूम आहे त कोरोना में 200 खां वधीक जान जी बाज़ी हारे चुका आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत जिन सनअतुनि खे सरगर्मियुनि जी इजाज़त ॾिनी आहे उहे SOPs ते अमल कनि ऐं हुन वधीक चयो त SOPs ते अमल करणु हुकूमत ऐं सनअतकारनि जी गॾियल ज़िम्मेवारी आहे। सिंध में अॼु कोरोना जा सभ खां वधीक 320 केस ज़ाहिर थिया, जंहिं ते टोटल तादाद 3373 थी वियो। वधीक 3 हयातियूं ज़ाया थियण बैदि 69 माण्हुनि जे फौत थियण जी तस्दीक वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त ज़ाहिर थियल केसनि में अॼु कराची वासियुनि जो वॾो अंग आहे। कराची में गुतल आबादियुनि में केसनि जो वधणु ख़तरनाक आहे। सिंध जी सिहत वारे वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ चयो आहे त मई महीने दौरान कोरोना वायरस जे केसिस रिकॉर्ड में वाधि थींदी। ईंदड़ महीने में भी सूरत हाल वधीक ख़तरनाक थी सघे थी। पंहिंजी वीडियो बयान में हुन चयो त सिंध में कोरोना वायरस जी पॉजिटिव केसनि जो 10% ऐं फौतुनि जी शरह 2.2 आहे। हिन वक़्तु लूज़ लॉकडाउन आहे, जंहिं सबबु केसिस वधी रहिया आहिनि। हालतुनि जी बहितरीअ लाइ शहरियुनि खे लॉकडाउन ते अमल ऐं एहतियात करणो पवंदो। समूरे मुल्क में कोरोना वायरस जे मरीज़नि जो अंग 10,000 खां वधी वियो। 212 ॼणा फौत। KP में फौतुनि जो अंग वधी 80 थी वियो। 1345 केसिस रिपोर्ट। पंजाब में 51 हयातियूं ज़ाया। मरीज़नि जो तादाद 4328 थी वियो। बलोचिस्तान में 6, गिलगित ऐं इस्लामाबाद में 3 माण्हू ज़िंदगी विञाए वेठा। बलोचिस्तान जो अॻूणो सूबाई वज़ीर सरदार मुस्तफ़ा बि कोरोना सबबु हयाती विञाए वेठो ऐं समूरे मुल्क में 58 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी। सिंध हाई कोर्ट सखर पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान खुर्शीद अहमद शाह जी ज़मानत वारी दरख़्वास्त मुस्तरद करे छॾी, जंहिं जे बारे में कुझु वक़्तु अॻु ज़मानत जी दरख़्वास्त पेश कई वई हुई, जंहिं ते हाई कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ रखियो हुयो। खुर्शीद शाह सखर अस्पताल में दाख़िल आहे, जिथे संदसि इलाज हलंदड़ आहे। सखर पुलिस जो रज़ा ॻोठ जे कचे वारे इलाइक़े में धाड़ेलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जे दौरान इलाइक़े जो बदनाम धाड़ेल हाकुम उर्फ़ हाकू वॾे मिक़दार में हथियारनि समेत गिरफ़्तार। 4 क्लाशनकोफ ऐं 1130 गोलियुनि जा राउंड ऐं 8 मैगज़ीन हथ कयूं वयूं। SSP सखर इरफान समो जी अॻवानीअ में ऑपरेशन कयो वियो। पाकिस्तान में कोरोना वायरस मई महीने जी आख़िर ऐं जून जी शुरूआत में इंतहाईअ ते पहुची वेंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशीअ चयो आहे त टेस्टिंग वधाइण सां मुतासिरनि जे अंग अखर में इज़ाफ़ो थींदो। उन लाइ असांखे तयारु रहणु घुर्जे। पंहिंजे बयान में शाह महमूद कुरैशीअ चयो त पाकिस्तान ग़रीब मुल्क आहे, लाॻीतो लॉकडाउन बर्दाश्त नथो करे सघे, पर हालतुनि खे नज़र में रखे हिकमत अमली तब्दील करणी पवंदी। ज़िला इंतिज़ामिया जी गफ़लत लखे शहरनि जी जान ख़तरे में विझी छॾी। 2 ॾींहं अॻु सईद कुरैशी, जंहिंजी कोरोना पॉज़िटिव अचण बैदि हू इंतकाल करे वियो, जंहिंखे समय सोगवारनि जी मौजूदगीअ में सुपर्द ख़ाक कयो वियो हुयो, जंहिं जे करे नवाबशाह जे इलाइक़े मनोआबाद खे सील कयो वियो हुयो। सिहत खाते जी संगीन लापरवाहीअ सबबु उहो वाक़ियो पेश आयो, जंहिं ते डिप्टी कमिश्नर नवाबशाह अबरार जाफ़र चयो त जंहिं बि महकमे गफ़लत कई हूंदी उन जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। नवाबशाह डिविज़नल कमिश्नर सैयद मोहसन अली शाह नवाबशाह अस्पताल जे दौरे दौरान आइसोलेशन वार्ड जे बारे में मालूमात हासिल करे रहियो आहे। 2 ॾींहं अॻु दरिया खान मरी थाणे जी अदगोठ उमर कोराईअ में क़त्ल थियल औरत मिसमात ज़ैबुन्निसा ज़ाल गुलाम मुस्तफ़ा कोराईअ जी क़त्ल जी FIR दरिया खान मरी थाणे ते संदसि भाउ अब्दुल मालिक कोराईअ जी फरियाद ते 7 जवाबदारनि मथां कटी वई। यासीन कोराई, मंज़ूर, मक़सूद अली, रज़ा मोहम्मद, मक़बूल, मशूक ऐं अकबर ख़िलाफ़ क़त्ल जी FIR दाख़िल कराई वई, जंहिं बाबति जांच पुलिस करे रही आहे। कराची गुलशन मामार जे वेझो पुलिस मुक़ाबिलो। कराची पुलिस मुक़ाबले में 2 जवाबदारनि खे मुक़ाबले दौरान फायरिंग करे मारे छॾियो ऐं जॾहिं त 2 ॼणा फरार थियण में कामयाब, जेके शहरियुनि खां फुरलुट करे रहिया हुया ऐं पुलिस खे ॾिसंदे ई पुलिस मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। ज़िला जाफ़राबाद लॻ फैज़ाबाद कल राति 8 बजे फज़ल उमरानी पलियाणी ऐं इमदाद अली ड्रग विच में कंहिं ॻाल्हि तां झेड़ो। फायरिंग दौरान राहगीर हबीबुल्ला खोसो थॾे ते फ़ौत ऐं जॾहिं त पुट इल्ताफ़ हुसैन खोसो उमिरि 7 साल सख़्त ज़ख़्मी थी पियो। पडीरन पुलिस एहसास रिलीफ फंड जे मुस्तहिक़ औरतुनि ऐं मर्दनि में पैसनि ॾियण ते कटौती करण ते 2 जवाबदारनि गुलबहार अंसारी ऐं नवीदार ऐं मुस्तहिक़नि खां 500 खां 2000 ताईं कटौती करे रहिया हुया। जवाबदारनि वटां 68,000 कैश, HBL जी हिकु डिवाइस, 4 मोबाइल फ़ोन हथ करे गिरफ़्तार करे वरितो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।